मुझे बचो रावल, खुदा का दो त मुझे बचो रावल। ठीक थी पाण खरे तो पंहिंजा दुश्मन पाण अचे ज़ाहिर कंदो। काश अमासा, काश अदो सेहतियाब थी घर मोटी अचा, पर अदो रावल त कोमा में हलियो वियो। छा मुझे बचो रावल? हाय ये मूंखे त चक्कर था अचे, कोमा में हले वियो। अल्लाह साईं। हाँ अमासा, डॉक्टर चवन था त जेकरे होश में आयो तो एक बिन ॾींहनि में भी अची सके तो, 2 साल भी लगी सकन था। डॉक्टर जो इहो भी चवण त ईअं भी थी सके तो उनजी बाक़ी जिंदगी इन्हीं मौत जे बिस्तर ते गुज़री वञे। अमासा हाणे तूं सोच, थोड़ो सोच त मां उन्हनि खे छॾींदुसि जिन मुंहिंजे सिकील ते भाउ जो इहो हाल कयो आहे। जंहिं ॾींहुं अदा रावल जा दुश्मन ज़ाहिर थिया उन्हनि खे मां मारींदुसि कोन, बल्कि उन्हनि जो टंगो गोॾनि ताईं कटींदुसि, उन्हनि जो ॿाहूं धुन ताईं कटींदुसि ऐं हुननि जी ज़बान काकड़े मां कढी ॻीचीअ सां वेड़े छॾींदुसि। पोइ उन्हनि खे लूलो लंगड़ो ऐं कूगो बणाए पंहिंजे घर जे तहखाने में उछलींदुसि ऐं रोज़ वञी उन्हनि खे उन अज़ाब में ॾिसी पंहिंजे दिलि खे मुतमइन कंदुसि ऐं अदा खे वञी चवंदुसि, अदा जंहिं तुंहिंजो इहो हाल कयो आहे उन्हनि जी हालत मूं उन खां बि बदतर करे छॾी आहे, बदतर। जाबिर ख़तरो वधी वियो आहे, इन जे करे मां तोखे हिते घुरायो आहे। तो त चयो त डूंगर खान मां फ़िलहाल को बि ख़तरो न आहे। डूंगर खान सम्झी वियो आहे त उनखे हर राति खाधे में नशो ॾिनो थो वञे ऐं उनखे इहा बि पक थी वई आहे त उनखे हर राति खाधे में मां नशो ॾींदी आहियां ऐं कंहिंसां मिलंदी आहियां। पोइ त वॾो मसइलो थी वियो। जाबिर जेतिरो मूंखे अंदाज़ो आहे त डूंगर खान पहिरियां तोखे माराईंदो पोइ वरी मूंखे। पोइ छा करणु खपे? पोइ डूंगर खे ख़तमु कर। तकिड़ो डूंगर खान खे मारींदासीं न ज़िंदा तूं रहंदीअ न वरी ज़िंदा मां रहंदुसि। जाबिर ॾिस, न हिते चाकर खान आहे या वरी रावल खान। डूंगर खान खे मारे न जो इल्ज़ाम सावल जे मथां आणंदासीं, पोइ सॼो ॻोठ तो सां गॾु हूंदो ऐं सावल खे डूंगर खान जे खून में बधी चाकर खान खे फ़ोन करे हिते घुराईंदासीं। पोइ इन कम में मां तो सां गॾु हूंदसि, पूरो साथ ॾींदसि तुंहिंजो। चाकर खान जी ससा ॿुधी मुंहिंजे त लॻंदो साह ई सुकी वियो। उन्हनि सां थींदो जीअं इहो इल्ज़ाम खुली मुंहिंजे मथां लॻंदो, इहो इल्ज़ाम मुंहिंजे मथां साबित थींदो। अल्लाह साईं ख़ैर कजांइ। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।